IMF रिटेलर्स ज़रिए इनकम टैक्स ऐं रियल एस्टेट का टैक्स वठण जो मुतालबो करे छॾियो। पाकिस्तान ऐं IMF जायज़ मिशन विच में टेक्निकी ॻाल्हियुनि जो वरी ॿियो दौर थींदो। ज़रियनि जो चवणु आहे त FBR हलंदड़ माली साल लाइ टैक्स वसूली प्लान IMF सां शेयर करे छॾियो। प्लान जो जाइज़ो वठण बाद IMF वधीक क़दम खणण जो चई सघे थो। पाकिस्तान IMF का स्टेट बाय एग्रीमेंट प्रोग्राम जो टाइम फ्रेम वधाइण या काथो वधाइण लाइ दरख़्वास्त करण वारी इम्कान खे रद्द करे छॾियो। नाणे वारी निगरान वफ़ाक़ी वज़ीर शमशाद अख्तर चयो आहे त IMF खे मुआहिदे जो टाइम फ्रेम या काथो वधाइण जी दरख़्वास्त न कबी। जाइज़े जी कार्रवाई कामयाबी सां मुकमल थियण बाद परॾेही फाइनेंसिंग कैप खे भरण जी सलाह ॾींदासीं। गज़ा में हलंदड़ जंग खे फौरी तौर ते बंदि थियणु घुरिजे। मासूम ॿारनि ऐं औरतुनि खे निशानो बणायो पियो वञे। ECO जा सभई मुल्क गज़ा में जंगबंदीअ लाइ किरदार अदा कनि। कश्मीर मसइलो गॾियल क़ौमुनि जे ठहराव मूजिबि हल थियणु घुरिजे। निगरान वज़ीर आज़म अनवरुल हक़ काकड़ जो ECO सरबराही इजलास खे ख़िताब चयाईं इक़्तिसादी सहकार तंज़ीम खिते जी तरक़ीअ लाइ अहम फ़ॉर्म आहे। खिते में वापारी सरगर्मियुनि सां ई तरक़ी मुमकिन आहे। ECO सिमत में पाकिस्तान जी नुमाइंदगी करण एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। गज़ा ते इसराइल जी बमबारी जारी। जाबलिया कैंप ते ॿीहर हमिलो, 300 माण्हू शहीद। ॿिनि मस्जिदुनि ते बि बम किराया विया। शहीदनि जो अंग 10,569 थी वियो। शहीदनि में 4,324 ॿार बि शामिल। लगातार बमबारी सबबि ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचाइण में ॾुखियायूं। फ़लस्तीनी शहरी मानी ऐं पाणी लाइ बि परेशान। गज़ा में 33 ॾींहंनि खां जारी इसराइल जे वेश्याणियुनि कार्रवाइनि खां पोइ 3 ॾींहंनि जी जंगबंदीअ जो इम्कान। रानीपुर जी पिराणी हवेली में ज़्यादती ऐं तशद्दुद जो निशानो बणाए मारियल नीगरी फातिमा फर्लो जे वारसनि पुलिस ऐं सिहत खाते ते बेइतमादी ज़ाहिर करे छॾी। फातिमा जी अमर शबनम वालिद नदीम फर्लो चयो आहे त अॻु चयो हो त सिहत खातो पीरनि सां मिलियल आहे, उहो सही रिपोर्ट न ॾींदो। सिंध जे निगरान वज़ीर खे पंजाब मां रिपोर्ट मिली हूंदी, तॾहिं हिन बयानु ॾिनो आहे। असांखे पुलिस जेको बयानु ॾिनो उन ते यकीन नाहे। निगरान हुकूमत ते एतमाद आहे, उमीद त इंसाफ़ फराहम कयो वेंदो। पाकिस्तान जो फ़िक्र ॾींदड़ ऐं शाइर मुशरिक़ तौरु मञता माणींदड़ आलामा मोहम्मद इक़बाल जो 146 जनम ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। मज़ार ते गार्डन जी तब्दीलीअ वारी तक़रीब। पाकिस्तान नेवी जे दस्ती गार्ड्स जा फ़र्ज़ संभाले वरिता। पंजाब जे गवर्नर मोहम्मद बलीगुर रहमान जे आलामा इक़बाल जी मज़ार ते हाज़िरी, फातिह ख़्वानी कई ऐं गुल रखिया। सदर आरिफ अलवी ऐं निगरान वज़ीर आज़म अनवरुल हक़ काकड़ पारां आलामा इक़बाल खे संदसि ख़िदमतुनि ते भेटा पेश। आरिफ अलवी चयो आहे त आलामा इक़बाल पंहिंजी शाइरी ज़रिए अवाम में बेदारी पैदा कई। मौजूदा चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ आलामा इक़बाल जी हिदायत ते अमल करण जी ज़रूरत आहे। अनवरुल हक़ काकड़ जो चवणु आहे त आलामा इक़बाल नंढे खंड जे मुसलमाननि लाइ धार मुल्क जो तसवुरु पेश कयो। आलामा इक़बाल अमन, सियासी ऐं भाईचारे वारे पाकिस्तान जो ख़्वाबु ॾिठो हो। क़ाइदे आज़म ऐं मुसलमाननि उन तसवुर खे हक़ीक़त में तब्दील करण लाइ जिदोजहद कई। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त आलामा इक़बाल जमहूरियत पसंद शख़्सियत हो, जंहिं पंहिंजी शाइरीअ ज़रिए नंढे खंड जे मुसलमाननि खे शऊर ॾिनो। आलामा इक़बाल जी शाइरी हिकु फ़लसफ़ो आहे जंहिंखे सम्झण जी ज़रूरत आहे। पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ जो पंहिंजे पैगाम में चवणु आहे त आलामा इक़बाल जी शाइरी कूड़, नफ़रत ऐं तक़सीम वारी सियासत जे ख़िलाफ़ मुज़ाहमत जो दर्स आहे। आलामा इक़बाल आफ़ाक़ी शाइरी ज़रिए मुसलमाननि जी फ़िक्री रहनुमाई कई। CTT जो सिंध में कोमिंग एंड सर्चिंग ऑपरेशन, 7 शकी माण्हू गिरफ़्तार। CTT तर्जमान जो चवणु आहे त हींअर ताईं 279 माण्हुनि जा तफ़सील तलाश ऐप ज़रिए चेक करे ख़ैन क्लियर कयो वियो आहे। तफ़सील मालूम करण लाइ गिरफ़्तार कयलनि खे मुख़्तलिफ़ थाणनि ते मुंतक़िल कयो वियो। कंहिं बि अणवणंदड़ वाक़िए खां पहिरियां टीमूं सरगर्म थी चुकियूं आहिनि। मौजूदा सूरतहाल खे साम्हूं रखंदे ऑपरेशन कयो पियो वञे। CTT ऐं पुलिस टीमूं गॾिजी कमु करे रहियूं आहिनि। DSPs पंहिंजे इलाइक़नि में तलाश ऐप डिवाइस सां गॾु मौजूदु आहिनि। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, सक्कर ऐं लाड़कड़े समेत समूरी सिंध में ऑपरेशन कयो वियो।
नवाबशाह में कच्चो शराब वापराइण सबबि ॿिनि सगन भाइरनि सूधो 3 ॼणा फोत। बी स्टेशन थाने जी अदम मरियम रोड वारे इलाइक़े जे रहवासी काशिफ शेख संदसि भाउ आदिल शेख ऐं दोस्त असद खासकेली दमधणी हवाले कयो। पुलिस वाक़िए खां ॼाणाई ज़ाहिर करे छॾी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼोके ॾींहं दौरान धार वाक़िअनि में 2 औरतुनि समेत 7 ॼणा क़त्ल। कराची में बनारस बादशाह चौक वेझो हथियारबंदनि जे घर अंदर फायरिंग, शेर अफ़ज़ल मारिजी वियो। औरत सायरा सख़्त ज़ख़्मी। जिकबाबाद वेझो ॻोठ आचर जखराणी में जवाबदार मोहम्मद उमर जखराणी कारे इल्ज़ाम हेठि पंहिंजी नुंहुं शरीफ़ा ज़ाल एहसान ऐं नौजवान दिलशाद जखराणी खे क़त्ल करे छॾियो। टंडे गुलाम हैदर वेझो ॿोछ बिरादरीअ जे 2 धुरियुनि में ज़मीन जे तकरार तां छेड़ो। फायरिंग जी ॾेवट में गुल मोहम्मद उर्फ़ गुलू ऐं राशिद ॿोछ मारिजी विया। शिकारपुर वेझो कोट शाहू थाणे जी हद में जवाबदार 30 वरियनि जी माई सदोरी खे मुबैना तौर तशद्दुद जो निशानो बणाए क़त्ल कयो। दादू वेझो ॻोठ लाल बख्श बबुर में मुबैना तौर इतफ़ाक़ी गोली लॻण सबबि नारी कुलसूम मारिजी वई। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ ऐं किथे हल्की बरसात, थधि वधी वई। खैरपुर, कादरपुर, कुबे, सईद खान बाजे, वारहा, मोहन जे दड़े में मींहुं वसियो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात सबबि बिजली बंदि थी वई। रहवासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर। ICC क्रिकेट वर्ल्ड कप जी 41 मैच में श्रीलंका न्यूज़ीलैंड खे 172 रन्स जो हदफ़ ॾेई छॾियो। न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ श्रीलंका जी बैटिंग लाइन वारीअ जी भित साबित थी। सॼी टीम 171 रन्स ते ढेर थी वई। कौशल परेरा 51 रन्स ठाहे निमाया रहियो। डी सिल्वा 19, मैथ्यू 16, श्रीलंका 4, चामलिका ऐं मेंडिस 6 रन्स ठाहे आउट थिया।